क़ौमी असेंबली में पीपल्स पार्टी सिंध में पानी जी खोट जो मामलो उथारे छॾियो। ऐवान में पानी जे मामले ते हंगामो थियो। जीडीए जी एमएनए फहमीदा मिर्ज़ा ऐं शाज़िया मरी में सख़्त जुमलनि जी ॾे वठि थी। डिप्टी स्पीकर पाणी वारे मसइले ते ब्रीफिंग लाइ पाणी वसीलनि वारे वज़ीर खे तलब करे वरितो। डिप्टी स्पीकर कासिम सूरी जी सदारत हेठि क़ौमी असेंबली जे इजलास में पीपल्स पार्टी जी एमएनए नवीद कमर पानी जो मसलो उथारियो। नवीद कमर ऐवान में ॻाल्हाईंदे चयो त इरसा खे बार बार चयो वियो त पानी जी खोट दौरान लिंक कैनाल्स न खोलिया वञनि, पर उन बावजूद कैनाल खोलिया विया। इरसा जे मौक़िफ़ खे रुॻो हिकु सूबे तस्लीम कयो। हिन चयो त सिंध जे नुमाइंदे सां इरसा में बदतमीज़ी कई वई, हुकूमत मामले जी इंक्वायरी कराए। डिप्टी स्पीकर कासिम सूरी पाणी वसीलनि वारे वज़ीर खे ब्रीफिंग लाइ ऐवान में तलब करे वरितो। जीडीए जी एमएनए फहमीदा मिर्ज़ा ॻाल्हाईंदे चयो त सखर ऐं कोटड़ी बैराज मां पाणी जी चोरी जो ज़िम्मेवार केरु आहे। वॾे वज़ीर खां पुछियो वञे त पुछड़ी जे आबादगारनि खे पाणी छो न पियो मिले। हिन चयो त तरबेला में पाणी जी सतह डेड लेवल ते पहुची चुकी आहे। आपाशी ते 1400 अरब रुपया ख़र्च कया विया आहिनि, पर कंहिं हिकु शाख जी बि खाटी न थी आहे। हिन चयो त बिशारत सरदारी मुंहिंजी ज़मीननि ते कब्ज़ा करे रहियो आहे। मूंखे ऐं मुंहिंजे ख़ानदान खे धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। आख़िर उन्हनि जो पेट कहिड़ी शइ सां भरबो। हिन चयो त पहिरियों भेरो कोटड़ी बैराज ते डेंट विधो वियो आहे। गैर क़ानूनी डीओज़ ॾिना विया आहिनि। समूरा डीओज़ बासर माण्हुनि ॾांहुं वञी रहिया आहिनि। सिंध में को बि हिकु रेगुलेटर कमु न पियो करे। हर ज़िले खे ॾोहारियनि हवाले कयो वियो आहे। पीपल्स पार्टी जे एमएनए शाज़िया मरी फहमीदा मिर्ज़ा खे जवाबु ॾींदे चयो त ऐवान में न हुअण ते सूबाई वज़ीर ख़िलाफ़ न ॻाल्हायो वञे। असां अवामी मसइलो उथारियो ऐं ऐवान में ज़ाती नाराज़गी ऐं झेड़े खे पेश कयो वियो। शाज़िया मरी चयो त 600 वोट खणी तव्हांजी सियासत नाकाम थी चुकी आहे। बदीन में असां कूड़ा वाइदा नाहिनि कया। शाज़िया मरी चयो त मूं कंहिं ते इल्ज़ाम नाहे लॻायो। मूं बिलावल जी तारीफ़ कई आहे। ॿुधायो वञे त छा बदीन सिंध जो हिसो नाहे।